अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अभी ॾिसी रहिया आहियो सिंध वेब न्यूज़ HD। पीर जो ॻोठ भरिसां ॻोठ कमनकार में बासर पारां बकरियुनि खे लठियूं हणी हिक मारे विधी, जॾहिं त ॿिनि खां वधीक मज़दूर करे छॾियूं। पीर जो ॻोठ थाणे ते इतला जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। मुतासिरीन पारां जवाबदार गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। ख़बर मूजिब पीर जो ॻोठ भरिसां ॻोठ कमनकार में बासर सालार कांर पारां बकरियुनि खे लठियूं हणी हिक मारे विधी, जॾहिं त ॿिनि खां वधीक मज़दूर करे छॾियूं। पीर जो ॻोठ थाणे ते इतला जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। मुतासिरीन मुश्ताक कांर ऐं वहीद कांर पारां उर्दू सिंधी मीडिया ग्रुप पीर जो ॻोठ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो घर भाती बकरियूं पंहिंजे ॻोठ ॿाहिरां ज़रे ज़मीन में चाढ़ण लाइ काए वञी रहियो हुयो त रस्ते बीठल वहशी दरिंदे बकरियुनि मथां लठियुनि सां हमिलो करे ॾिनो, जंहिं जे नतीजे में हिक आला नस्ल जी बकरी मौक़े ते ई मारिजी वई, जॾहिं त ॿिनि खां वधीक बकरियूं थक लॻण सबबि मज़दूर थी वियूं आहिनि। हिननि चयो त जवाबदार ख़िलाफ़ पीर जो ॻोठ थाणे ते NC दाख़िल कराई आहे, पर हिन महिल ताईं जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। मुतासिरीन DIG सखर SSP खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालिबो कयो त नोटिस वठी जवाबदार गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्टर मोहम्मद राशिद मंगी।